यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्न औलिया अल्लाहि ला खौफ़ुन अलैहिम व ला हुम यहज़नून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज़ दोस्तों, अल्लाह ताला जल जलालहु व मन वालहु जे पाक कलाम कुरान मजीद मां एक आयत सगोरी अवां प्यारी जमात जे आॾो मुतलावत कई आहे, जंहिंजे बारे में तव्हांजे ख़िदमत में चंद मारूज़ात अर्ज़ करणा आहिनि। दुआ कयो अल्लाह ताला जल जलालहु व मन वालहु शाल पंहिंजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। उन खां बाद अल्लाह ताला खां इहा बि दुआ आहे शाल रब करीम जल जलालहु अमन वालहु पंहिंजे प्यारे हबीब करीम अलैहिस्सलाम जे सदके तव्हां असां सभिनी खे हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रबीउ सानी जो ही पहिरियों जुमो आहे। इन मुनासिबत सां मूं तव्हांजे आॾो आयत सगोरी तिलावत कई आहे, जंहिंमें अल्लाह पाक जल जलालहु व मन वालहु पंहिंजनि दोस्तनि जो शान बयानु कयो आहे। अल्लाह साईं जल जलालहु व मन वालहु फरमाए थो, अला ख़बरदार, इन बेशक औलिया अल्लाह जेके अल्लाह जा दोस्त आहिनि, ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून, उन्हनि जे मथां कंहिं क़िस्म जो को ख़ौफ़ नाहे ऐं न उहे अल्लाह जा दोस्त ग़मगीन थींदा। अल्लाह तबारक व तआला जल जलालहु व मन वालहु जंहिंखे पंहिंजो दोस्त सॾे, तव्हां असां सम्झी सघूं था अकुल जी तक़ाज़ा इहा ई आहे त दोस्त हमेशह ख़ुशि रखियो वेंदो आहे, दोस्त खे राज़ी कबो आहे, दोस्त जी हर ख़्वाहिश जेका पंहिंजे वस में हूंदी आहे उनखे पूरे करण जी कोशिशि कबी आहे। त मुंहिंजो दोस्त आहे, मां पंहिंजे दोस्त सां दोस्ती निभायां,
जेका शइ मूं वटि आहे ऐं उहा शइ मूंखां घुरे थो मां उहा दोस्त खां कीअं प्यारी कयां। दोस्त जेकॾहिं को मुतालबो करे हीअ शइ मूंखे खपे थी, पाण वटि न हूंदी आहे, कंहिं ॿिए वटि हूंदी आहे, त बि कोशिशि करे ॿिए खां वसूल करे बि ॾिबो आहे त जीअं दोस्त राज़ी रहे। हे त सिर्फ़ु दुनिया जे दोस्तीअ जो उसूल थो मां अर्ज़ु कयां। ऐं दुनिया जा माण्हू, हर माण्हू कहिड़ो बि खणी वॾो माण्हू छो न हुजे, पर हर का शइ सभु कुझु उन वटि कोन हूंदो, कुझु हूंदो कुझु कोन हूंदो। केॾो बि वॾो माण्हू हुजे, केतिरो बि अमीर तरीन इंसान हुजे, पर हर का शइ उन वटि नथी थी सघे। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू इन्न अल्लाह अला कुल्ल शैइन क़दीर। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात ज़मीननि आसमाननि जे विच ते जो कुझु आहे या इन खां ॿाहिरि जो कुझु बि आहे, अल्लाह साईं जी ज़ात बाबरकात उन हर शइ जो मालिक आहे। यफ़अलुल्लाह मा यशाअ, अल्लाह समद बेनियाज़ आहे, ख़ासि को मथे ताक़त में कोन्हे। जंहिं बि शइ जी रब करीम जे ज़ात बाबरकात ॾियण वठण जो इरादो करे त हुनखे देर एतिरी आहे, इज़ा अराद शयन अन यकूल लहू कुन फयकून। इरादो करे त हीअ शइ हीअ थियणी आहे, अल्लाह साईं खे रुगो चवणो पवंदो आहे कुन थी पओ त उहा शइ पाण ई पाण थी पवंदी आहे। हाणे मां तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु इहो थो कयां त अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालहू जॾहिं फरमाए थो अला इन औलिया अल्लाह, ख़बरदार जेके अल्लाह जा दोस्त आहिनि, ला ख़ौफ़ुन अलैहिम, उन्हनि ते को ख़ौफ़ न आहे, वला हुम यहज़नून, इहो ग़मगीन न थींदा। उहा कहिड़ी शइ आहे, उहो कहिड़ो मक़ाम आहे, उहा कहिड़ी हूंदी दुनिया जी शइ जेका अल्लाह वटि न हुजे, अल्लाह जो दोस्त घुरे ऐं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे दोस्त खे अता न फरमाए। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात बेनियाज़ ज़रूर आहे, अल्लाह समद आहे, कंहिंजो विहारियल कोन्हे, कंहिंजो मोहताज न आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात वाइदे ख़िलाफ़ी त कोन कंदो आहे न, या वाइदे ख़िलाफ़ आहे। अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो आहे इन्नल्लाह ला युख़लिफ़ुल मियाद, अल्लाह उहो आहे जो वाइदे ख़िलाफ़ी न कंदो आहे, जीअं चवंदो आहे तीअं थींदो आहे। हाणे मां तुंहिंजे आॾो महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़ुबानी कुदसी हदीस पाक जा लफ़्ज़ पढ़ां थो जेके अल्लाह ताला पाण फरमाया आहिनि, नबी करीम असांखे ॿुधाया आहिनि। उन जो तर्जुमो तूं ॿुध रब छा थो चवे, उन ते असांखे तव्हांखे ईमान रखणु खपे। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदासीं। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू जे ज़ात बाबरकात जो फरमान मुबारक आहे। कुदसी हदीस पाक रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे रुब अशास व अग़बर लौ अक़सम अलल्लाह लबर्रहू। खुदा ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त अल्लाह पाक जा अहिड़ा प्यारा बाना हूंदा आहिनि जेके ॾिसण में ज़ाहिर में हुननि जा वार टिड़ियल पखिड़ियल कपिड़ा मेरा, माण्हू हुननि जी का बि दुनिया जे हिसाब सां इज़त कोन कंदा आहिनि। अल्लाह ताला फरमाईंदो आहे हुननि जो ज़ाहिरी हैसियत, ज़ाहिरी शक्ल, ज़ाहिरी नमूनो मिस्कीनी ग़रीबी हाल वारो हूंदो आहे, पर लौ अक़सम अलल्लाह लबर्रहू। अल्लाह ताला फरमाईंदो आहे जेकॾहिं कसम खणी ॻाल्हि कंदा आहिनि, जीअं चवंदा आहिनि मां रब तीअं कंदो आहियां। अल्लाह जो वाइदो आहे, रब करीम जे ज़ात बाबरकात वाइदो कयो आहे लौ अक़सम अलल्लाह, जेकॾहिं उहे अल्लाह जा बाना कसम खणी का ॻाल्हि कंदा, मिसाल तौर को अल्लाह जो बानो चवे कसम अल्लाह जो अॼु सिज कोन उभरंदो, रब ताला फरमाईंदो आहे मुंहिंजे बाने कसम खयो आहे मां सिज कोन उभारींदुसि। जेकॾहिं मुंहिंजो बानो चवे
अज उल्हदास जो भरंदो खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो मुझो वायदो आ मुझे दोस्त कसम खयो आ मां पांजे दोस्त जी गाल रद्द को न कंदो आया जिए मुझो दोस्त चौंदो आ मां तिए कंदो आया अल्लाह जो बानो जे करे कसम खणी का गाल करे अज हिय थींदो अल्लाह ताला फरमाए तो लौ अक़सम अलल्लाह लबरहू जे करे अल्लाह जा बाना अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जो कसम खणी का बि गाल कंदा हन मां रब करीम जी ज़ात पांजे प्यारन बानन जे कसम खे सचो कंदो आया अल्लाह सही मोहताज कोने मोहताज आ न मोहताज ना है भला अल्लाह सही के डिजे थो तो के दुनिया जे यार जो तो खौफ भी होंदो आ यार मता कावड़जी वने मता रुसी वने अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात के कंहिंजे रुसण जी परवाह ही कान्हे रब करीम जी ज़ात बाबरकात का जो मोहताज ही कोने को पर ये मोहब्बत जी तकाजा है ये प्यार जी तकाजा है अल्लाह पाक जी ज़ात फरमाईंदो आ मुझे बान्हे मां रब करीम जी ज़ात बाबरकात जे हर अमर ते पांजू ख्वाहिशूं फिटी कयूं पांजे दुनिया जा मतलब फिटा कया मां रब करीम के राजी करे इबादतूं कई नफ्स जी ते नफ्स जी मुखालफत कई अल्लाह पाक के राजी रखई और खुदा ताला जी ज़ात फरमाईंदो हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान चंगाई जो बदलो नेकी जो बदलो मां अल्लाह पाक वट नेकी आ मुझे बाने मां रब करीम सा वफादारी कई आ मां रब करीम वरी पांजे बाने सा वफादारी कंदो आया सुभान अल्लाह मानू वरी माना गलत वठंदा आन वलियन के पढ़ायो था वलियन जो शान वधायो था इए था चो तो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे मथा जेड़ो हुनन जो रोब हुजे अल्लाह को जोरी मजाईंदा हन मुझा प्यारा दोस्त केर चौंदो मां तो चवा सा त मुसलमान आयो अल्हम्दुलिल्लाह मुवाहिद आयो रब करीम के हिक रब करे मनण वारा हूं नबी करीम के आखिरी अल्लाह जो रसूल मनण वारा हूं अल्लाह जे कुरान जे मथा सा जो ईमान आ पर मुझा दावाणियो भी कोन चवंदो कोली भील भी कोन चवंदो त कह पीर जी कह फकीर जी कह वडेरे जी कह जमींदार जी कह वली जी अल्लाह जे मथा रोब इज्जत आ अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे मथा कंहिंजी इज्जत काने रब करीम इज्जत सबनी जी कंदो आ जंहिंजी वणेसता जी करे पर अल्लाह खां मथे कंहिंजो पावर कोने रब करीम जी ज़ात सभिनि खां मथे आ बेशक मथे सब को माण्हू पंहिंजे हट जो होको ॾींदो आ सम्झो था लाइ न चइबो न आहे त जो कुझु थांव में हूंदो उहो ई निकिरंदो जो कुन्नीअ में सो पाट में ये चवंदा हो न त जो कुन्नीअ में सो पाट में जेकॾहिं तव्हां कुन्नीअ में दाल रधी आ त पाट में गोश्त ईंदो भला जे साग रधो अथव त दाल ईंदी जे गोश्त रधो अथव त दाल ईंदी न अरबी जो बि पहाको आहे कुल्लु इनाइन यतरशहु बिमा फीह जंहिं थांव में जेका शइ हूंदी आहे उहा निकिरंदी आहे इहे जेके चवनि था त तव्हां जा अक़ीदो आहे त वलियनि जो रोब आहे वलीअ ज़ोरी मञाईंदा आहिनि अलाह खां ज़ोर करे मञाईंदा आहिनि मुंहिंजा अदाए पंहिंजे हट जो होको था ॾियनि पिया असांजो अक़ीदो आहे कोन को ज़ोर सां मञाइण वारो को ॼाओ ई कोन्हे को अल्लाह खां मथे कंहिंजो ज़ोर आहे पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजनि बाननि जी महिरबानीअ सां दुआ क़बूल कंदो आहे सुभान अल्लाह मरहबा बेशक असांजो इहो अक़ीदो आहे बाक़ी हाणे हू चवनि था त न अड़े होॾां चओ था त नबीअ खे ग़ैब जी ख़बर न आहे होॾां चओ था त नबियनि खे को इल्मु ग़ैब कोन्हे तव्हांखे असांजे अक़ीदे जी कीअं ख़बर पई असांजे दिलि मां कीअं घुमी आया हो तव्हां त नबियनि जे ई लाइ चओ था त नबियनि जे ज़ात खे माज़ अल्लाह ग़ैब जी ख़बर कान्हे हिननि वहाबनि खे कीअं ग़ैब जी ख़बर पई जो असांजे दिलि मां घुमी आया त हरू भरू तव्हांजो ही अक़ीदो आहे हरू भरू तव्हां हीअं था चओ अक़ीदो असांजो वरी फतवा ॾे मुल्ला सिंधी में चइबा त बार गॾह ते हींगे पई वरी खोदी इएं छो एतक़ाद असांजो आहे अक़ीदो असांजो आहे असां पंहिंजे अक़ीदे जी सफ़ाई पाण पेश कयूं या कंहिं अहिड़े गैरे नथू खैरे निभागे खे ज़रूरत पई आहे जो असांजे अक़ीदे जो तशरीह कंदो वते असांजो अक़ीदो असां खां पुछ त असांजो अल्लाह वारनि जे बारे में छा अक़ीदो आहे सलात पढ़ त मां अर्ज़ कंदो हलां اللهم صل على سيدنا
व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि वसल्लम। वरी सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। खुदा तबारक व तआला जल जलालहु अमन वालू जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारनि बाननि जी इज्जत रखंदो आहे। छा रखंदो आहे साईं? इज्जत रखंदो आहे। त मुंहिंजो बानो आहे, बेशक मुंहिंजो यार आहे, मुंहिंजो दोस्त आहे, हिन मूंसां प्यार कयो आहे त जेकॾहिं मां उन प्यार जो सिलो, मुहबत जो सिलो, इताअत ऐं फर्मा बरदारी जो सिलो ॾियां। जे मुंहिंजो बानो चवे थो मां तीअं कयां, पर भला जेकॾहिं रब ईअं न करे त बि ख़ुदा जी मर्ज़ी आहे, न करे त बि मर्ज़ी आहे। इहो असां अहले सुन्नत जो अक़ीदो आहे त जेकॾहिं बिल फर्ज़ व तक़दीर अल्लाह नथो चाहे, ख़ुदा जी मर्ज़ी नाहे, ख़ुदा जी ज़ात बाबरकात नथो घुरे, मर्ज़ी जो मालिक पोइ आहे ताक़त कंहिं वलीअ खे, पोइ आहे ताक़त कंहिं नबीअ खे, पोइ आहे ताक़त कंहिं पीर खे न, छो त ख़ुदा जी मर्ज़ी नाहे, अल्लाह ताला जो इरादो नाहे। रब करीम जे ज़ात बाबरकात जो जॾहिं इरादो नाहे त न पीर खे ताक़त आहे, न वलीअ खे ताक़त आहे। पर जे अल्लाह तबारक व तआला जी ज़ात पंहिंजे वलीअ जो इरादो क़बूल करे ऐं वलीअ जी दुआ रद्द करे, ख़ुदा जी ज़ात बाबरकात फरमाए थो मूंखे कोई झलण वारो आहे कोन को। आम तरह सां मिसाल ॾींदा आहिनि। नूह नबी दुआ घुरी पंहिंजे पुट जे लाइ त मौला मुंहिंजो पुटु आहे, हिनखे बचाए। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात नूह नबीअ जी दुआ क़बूल नथो करे, अल्लाह पाक पंहिंजे नबीअ जी दुआ रद्द करे छॾी। जेकॾहिं अल्लाह ताला नूह नबीअ जी दुआ रद्द कई त बाक़ी वलीअ काॾो आया, अब्दुल कादिर जीलानी काॾो आयो, भिटाई काथे आहे, कलंदर काथे आहे, फलाणो काथे आहे, फलाणो काथे आहे। तॾहिं नूह नबीअ जी ख़ुदा ताला दुआ नथो करे। नबी तमामु वॾे दर्जे वारा आहिनि। क़ुरान पाक में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आहे मिनन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदाए व सालिहीन। पहिरों दर्जो अल्लाह ताला नबियनि जो ॿुधायो आहे, ॿियो दर्जो रब करीम जे ज़ात सिद्दीक़नि जो ॿुधायो आहे, टियों दर्जो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात शहीदनि जो ॿुधायो आहे, चौथो दर्जो ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात वलियनि जो ॿुधायो आहे। तॾहिं पहिरें दर्जे वारे जी दुआ क़बूल नथी थिए त चौथे दर्जे वारे जी काथऊं थींदी? सम्झो था? इहो केरु थो चवे? वहाबी। केरु था चवनि? तड़ियल तोड़ जा तड़ियल क़ुरान जा मुनकिर, क़ुरान करीम खे न सम्झण वारा, इहे ख़ल्क़ ख़ुदा खे धोखे में रखण वारा। ॿ टे आयतूं पढ़ी माण्हू चवनि से रुगो निज क़ुरान पढ़ियईं, पर इहा ख़बर कान का त क़ुरान पढ़ी क़ुरान जी माना ई ग़लति कई। बाबा क़ुरान में अलाह सी फरमायो आहे पहिरीं नबी, पोइ सिद्दीक़, पोइ शहीद, पोइ वली। अलाह पहिरें दर्जे वारे नबीअ जी दुआ नथो क़बूल करे त चौथे दर्जे वारे वलीअ जी दुआ काथो क़बूल कंदो? अल्लाह ताला नूह जी दुआ क़बूल ई कान कई। ओ अदा मुंहिंजा मुस्लमान भाउ, ख़ुदा जे नबीअ ते तोहमत, ख़ुदा जे नबीअ ते कूड़, हाणे सलात पढ़ त मां तोखे अल्लाह जो क़ुरान ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह पाक जो प्यारो नबी आहे, हज़रत नूह अलैहिस्सलाम आहे। क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमाए थो दाओ तो कौमी लैलम व नहारा फलम यज़दुहुम दुआई इल्ला फिरारा। ओ मुंहिंजा मौला, मां पंहिंजे क़ौम खे दावत ॾींदो रहियो आहियां, रात बि त ॾींहं बि। अल्लाह पाक जे प्यारे नबी क़ौम खे तबलीग फरमाई आहे, 950 साल क़ौम खे सॾींदो रहियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। घणा सौ साल? 950 साल। सुब लैलन व नहारा, रात ॾींहुं। असां तव्हांखे 8 ॾहाड़े जुमे ते ख़ुतबो था ॾियूं, वरी 8 ॾहाड़ा सुता पिया हूं। अल्लाह जो नबी थो चवे त रात ॾींहं। सुब घणा? 950 साल। पर फलम यज़दुहुम दुआई इल्ला फिरारा। मौला जेतिरो मां हिन खे पाण ॾे सॾियो आहे, जेतिरो मां हिन खे तबलीग कई आहे, जेतिरो मां हिन खे हक़ जो पैगाम पहुचायो आहे, त रहंदो भॻा आहिनि, परे थिया आहिनि, बाक़ी वेझा अचनि ई कोन था पिया। हाणे अल्लाह जो नबी क़ौम खां कक थी पियो। अल्लाह ताला जे दरगाह में हथड़ा खई,
रब्बि ला तज़र अलल अर्द मिनल काफिरीन दय्यारा। ऐ मुंहिंजा मौला, काफ़रनि जो कंहिंजो बि घर न छॾे, ए सब बर्बाद कर, अहिड़ो इंतज़ाम फरमाए, अहिड़ो त अज़ाब लाह, अहिड़े अज़ाब लाहिण जे करे मां तुंहिंजे दरगाह में दरख़्वास्त कयां थो जो कंहिं बि काफ़र जो घर न बचे, सभु ख़त्म थी वञनि, बर्बाद थी वञनि, हिकिड़े खे बि ज़िंदा रखणो न आहे। इल्मु जा मौला इंतज़रहुम, जेकॾहिं तूं छॾींदे, ला यलिदू इल्ला फाजिरन कफ़ारा, इहे पाण त काफ़र आहिनि, पर जेकॾहिं इन्हनि खे बाक़ी रखंदे छॾींदे त इन्हनि जे पेट मां, नस्ल मां, पुठीअ मां ख़ानदान जेको ॼमंदो सो बि काफ़र हूंदो। इहे पाण त काफ़र आहिनि, पर जेके पोयर हूंदा, पोयर उहे बि काफ़र हूंदा, तंहिंजे करे छॾ न पाड़ पटेन। हाणे तव्हां खां मां पुछां थो, सच ॿुधाइजो, तव्हांजे ईमान खां पुछिजो त अल्लाह ताला जल जलालू अमन वालू तूफ़ान लाथो? ॻाल्हायो अबा, तूफ़ान आयो, नतीजे में काफ़र बर्बाद थिया, को काफ़र बचो? पर जे रब बचायो त बेड़े वारा बचाया, जेके बेड़े में ख़ुदा जे नबीअ सां चढ़िया। कंहिं बचाया? चओ अल्लाह। छा भला अल्लाह खे बेड़े खां सवा बचाइण जी ताक़त कान ही? ॻाल्हायो। बेड़े खां सवा जेकॾहिं बचाए त बचाए सघे। हज़रत नूह अलैहिस्सलाम बेड़ो ठाहींदो आहे, कुरारी माई आहे, रोज़ खीर खणी ईंदी आहे, अल्लाह जो प्यारो नबी हुनखे ॿुधाए थो, ओ कुरारी अल्लाह पाक जे अमर सां तूफ़ान ईंदो, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात उनखे बचाईंदो जेके मुंहिंजे बेड़े में चढ़ंदा। उहा पोड़ी पई चवे, मुंहिंजा प्यारा अल्लाह जा नबी, महिरबानी करे मूंखे बि सॾिजां, मां बि तोसां हलंदसि। हज़रत नूह अलैहिस्सलाम फरमायो त हा वक़्तु ईंदो तोखे ॿुधाईंदुसि। माई बकरियूं छोड़े जग ॾे, ॾिढूं छोड़े जग ॾे हली वई। ओचितो ख़ुदा जे ज़ात बाबरकात जो गज़ब नाज़िल थियो, वफ़ारत तनूर, तनूर फाटी पियो, बाहि वारी जगह तां जाते मानी पचाए बि आहे, उतां पाणी ठकाव ॾेई ॾिठो। सुभान अल्लाह। सॼो जहान बुॾी वियो। जाते जाते नूह अलैहिस्सलाम जी उम्मत हुई, हज़रत नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जा माण्हू हुआ, उहे सभु जो सभु बुॾी विया। अल्लाह पाक जे प्यारे नबी नूह अलैहिस्सलाम सां मुख़्तलिफ़ रिवायतुनि में ईंदो आहे, कंहिं चयो आहे त 48 माण्हू हुआ, कंहिं चयो त 50 माण्हू हुया, कंहिं चयो त 35 माण्हू हुया, इन खां वधीक हुया ई के न के। हज़रत नूह अलैहिस्सलाम उनखे पाण सां सवार थो करे पियो, ऐं साहदार जेके बि शयूं हुयूं, पखी हा, जानवर हा, उन्हनि जो जोड़ो जोड़ो नर मादी पाण सां गॾु खणे थो पियो। तूफ़ान एतिरो चढ़ी वियो जो अल्लाह पाक जे नबीअ जो बेड़ो वञी आसमान सां ज़रे घटि लॻो, जबल खां चढ़ी वियो। इन जो मतिलबु कोन्हे को त आसमान सां टकरियो वञी, मतिलबु त तमामु घणो पाणी हो, वॾो थी वियो, जीअं चइबो आहे बाबा वञ, हे त जबल आसमान सां थो ॻाल्हियूं करे, एॾो वॾो पाणी अची वियो जो जबलनि जे चोटीअ खां पाणी मथे हले वियो, तमामु जो तमामु क़ौम तबाह बर्बाद थी वई। 40 ॾिहाड़ा हज़रत नूह नबीअ जो बेड़ो मथे रहियो। घणा ॾिहाड़ा साईं? 40 ॾींहंनि खां पोइ वरी हेठि आयो, अल्लाह जो अमर थियो, ख़ुदा ताला जीअं पाणी ज़मीन मां कढियो, ईअं रब वरी ज़मीन खे चयो त हाणे पाणी खे ॻियो, पाणी खे चूस। उहा ज़मीन पाणी चूसींदी वई, अल्लाह जे अमर सां वरी 40 ॾींहंनि में पाणी चूसजी वियो। जबल हज़रत नूह अलैहिस्सलाम हेठि लथो, नूह अलैहिस्सलाम खे फ़िक्र हुजे त कुराड़ी ॿुॾी वई, उनखे ॿुधाए कोन सघुसि। ओचितो तूफ़ान आयो, पोड़ी वई, मूंखे मयारी थी पियुसि पोड़ी खे ॿुधायां हा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, मुंहिंजा प्यारा नबी, मां रब करीम बेड़े जो मोहताज कोन आहियां, जेकॾहिं बचायां त बिना बेड़े जे बि बचाईंदो आहियां। जे तोखे ऐं तुंहिंजे क़ौम खे बेड़े में बचायो अथमि त पाणीअ जे अंदरि मां पोड़ीअ खे बि बचायो। सुभान अल्लाह। वाह ख़ालिक तो ता कुर्बान वञे, ख़ालिक ख़ालिक आहे साईं।
वाहिद वहदहू ला शरीक रब्बा कंहिंजो मोहताज न आहे। 40 ॾींहं नूह अलैहिस्सलाम पंहिंजे घर या पंहिंजे इलाइक़े में लथो आहे, ॿेड़ी हेठि आई, हिकिड़ो जूदी जबल आहे, जबल जो नालो हो जूदी, जे ओहदो बदर वग़ैरह, ओहदो जबल जो नालो आहे, सफ़ा जबल जो नालो आहे, मरवो जबल जो नालो आहे, बदर मैदान जो नालो आहे, त अहिड़े तरीक़े सां उन जबल जो नालो आहे जूदी जबल। उन जूदीअ जे मथां अची ॿेड़ो पहुतो, नूह अलैहिस्सलाम हेठि लही आयो। ॿिए ॾिहाड़े जो लहण खां पोइ ॾिसे त कुराड़ी लोटो हथ में खैर जो खीर खणी सलाम वालेकुम नूह अलैहिस्सलाम वटि पहुती। अल्लाह या रसूल अल्लाह सलाह सलाह बुलंद आवाज अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। कुराड़ी हलियो पे अचे, खैर सां लोटड़ो पंहिंजो खीर जो भरियो पई अचे। अल्लाह पाक जे नबीअ खे हैरत थी वई आहे, ख़ुदा जे कुदरत जे मथां अचरज पियो करे, वाह मौला तुंहिंजो शान। वेझी आई आहे, हज़रत नूह अलैहिस्सलाम खे खीर ॾिनई, भर में वेहारियईंसि। नूह अलैहिस्सलाम खे चई क़िबला ॾे ख़बर तूफ़ान कॾहिं ईंदो। अल्लाह जे नबी ख़ामोशी इख्तियार कई, पुछईंसि ॾे ख़बर, भला का तोखे तब्दीली नज़र आई? मूंखे ख़बर ई कान्हे का, काल्ह त तो वटि आई हसि, तोखे काल्ह खीर ॾेई वई आहियां। ॾींहं घणा गुज़री विया, निंड त न आहे। काल्ह तोखे खीर ॾेई वई हुयसि, अॼु वरी तो ॾेखण आई आहियां। ॿी त का ख़बर कान्हे का, पर मुंहिंजूं रिढूं रोज़ानो वेंदियूं हुयूं ऐं वरी झंग मां चरी वापसि ईंदियूं हुयूं। अॼु नई ॻाल्हि ॾिठमि, मुंहिंजे रिढुनि जा पेर थोरा थोरा पाणीअ में पुसियल हा। जे कंहिं ढंढ मां, वाहीअ मां, गप मां को जानवरड़ो पाणी पीअंदो आहे, पेरनि खे थोरी गप लॻल हूंदी आहे, पाणी लॻल हूंदो आहे, त माई चयोसि ॿी त ख़बर कान्हे का, अॼु सुबुह जो मुंहिंजूं रिढड़ियूं आयूं, उन्हनि जे पेरनि खे थोरी गप लॻल ही ऐं थोरो जीअं माक लॻल हूंदी आहे, ईअं लॻल हो, ॿियो त ख़बर ई कोन्हे को। ख़ुदा जो नबी फरमाए थो, कुराड़ी तूफ़ान आयो, 40 ॾींहं गुज़री विया, तूफ़ान लही बि वियो, मां 40 साल खां पोइ ज़मीन, 40 ॾींहंनि खां बाद में ज़मीन ते लही आयो आहियां। 40 ॾींहंनि खां पोइ लही आयो आहियां, 40 ॾींहं तूफ़ान हो। माई थी चएसि मूंखे का ख़बर ई कान्हे का। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, मुंहिंजा प्यारा नूह नबी, हिकिड़नि खे मर्ज़ी आहे त ॿेड़े में बचायां, हिकिड़नि खे मर्ज़ी आहे त पाणीअ जे अंदरि बि बचायां। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम खे मच्छीअ जे पेट में बचायई, मच्छीअ जो पेट, वरी पाणी, समुंड जो तरो, उते भी हज़रत यूनुस अलैहिस्सलाम 40 साल 40 ॾिहाड़ा मच्छीअ जे पेट में आ। 40 ई ॾिहाड़ा हज़रत यूनुस अलैहिस्सलाम चए पियो, ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात हज़रत यूनुस अलैहिस्सलाम खे मच्छीअ जे पेट में बचायो आ, हज़रत नूह उन जे क़ौम खे ॿेड़े में बचायो आ, कुराड़ीअ खे रब करीम जे ज़ात बाबरकात पाणीअ जे अंदरि बचायो आ। खुदा जी ज़ात बाबरकात जी मर्ज़ी आ। हाणे अल्लाह पाक जे तूफ़ान में अज़ाब में काफ़र ॿुॾाया न। हाणे सुवाल आहे मुंहिंजो, ॻाल्हि हुई आहे त नूह अलैहिस्सलाम छा चयो हो, ला तज़र अलल अर्द मिनल काफ़िरीन दय्यारा, हिकिड़ो बि काफ़र न छॾ, सभु बर्बाद कर। त नूह नबीअ जो पुटु काफ़र हो या मुस्लमान? ॾाढे ॻाल्हि, हुनजो नालो हो किनान। किनान हुनजो नालो आ, पुटु नूह अलैहिस्सलाम जो आ, पर अल्लाह पाक जे प्यारे नबीअ जे दीन ते नाहे। खुदा जे नबीअ खे पंहिंजे पीउ खे खुदा जो नबी नथो मञे पियो, काफ़र बणिजी वियो। अल्लाह ताला जे नबीअ जी दुआ क़बूल थी, जे ॿिया काफ़र बर्बाद थिया त इहो पुटु जेको काफ़र हो सो बि बर्बाद थियो। हाणे तूं ॿुधा त खुदा जे नबीअ जी दुआ क़बूल थी या कान थी? केथो मुल्लो चवे, केथो जाहिल चवे त अल्लाह जे नबीअ जी दुआ क़बूल कान थी, पुट खे चई त बचाए। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे नबी ईअं कोन चयो आहे त या अल्लाह मुंहिंजो पुटु बचाए, बचाए जो लफ़्ज़ आहे कोन को। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जो जमल तूफ़ान आयो आहे, हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे सॾियो, या बुनैयर कम माना, ओ बचड़ा हलिया, अञा बि टाइम थी, अल्लाह पाक ॾे रुजू थी, मुंहिंजे ॿेड़ीअ में अची चढ़।
चईंदा ॿियो को बि बचाइण वारो कोन्हे को। हाल बैनहुमल मौज, जमल अलाह पाक जे नबीअ जो चवणो न कयईं। छोली जो आई, छोली त जबल खां मथे चढ़ी वई। नूह अलैहिस्सलाम जो पुटु ॿुॾण लॻो आहे। जमल ॿुॾे थो हज़रत नूह अलैहिस्सलाम पीउ आहे। छा आहे अदा? अबो आहे न सही। पुटु भली काफ़र आहे पर हुनखे शफ़क़त पिदरी थी पई, ॾिठई त मुंहिंजो पुटु आहे। अलाह खे ईअं कोन चई त बचाए, मुंहिंजा मौला न ॿोड़, एतिरो चई मुंहिंजा मौला इहो मुंहिंजो पुटु थी। छा चयईं? इहो मुंहिंजो पुटु थी, बस एतिरो चई। क़ुरान पाक जा लफ़्ज़ बि इहे ई आहिनि। जेकॾहिं को बि मौलवी मूंखे साबित करे ॾेखारे त क़ुरान में हुजे अलाह जे नबी चयो त मौला इन खे बचाए ॾे, इन खे न ॿोड़, त मां हुनखे लख रुपयो इनाम ॾियां। क़ुरान ते तोहमत न हण, ख़ुदा जो ख़ौफ़ कर ज़ालिम। कुझु ख़ुदा जी ज़ात बाबरकात जी ॾाढो पेश छड़ो थी। रब करीम जे ज़ात जे नबी सिर्फ़ एतिरो चयो आहे मौला इहो मुंहिंजो पुटु आहे, ऐं तुंहिंजो वाइदो सचो आहे। तो वाइदो कहिड़ो कयो हो? अलाह वाइदो कयो त मां तुंहिंजे ख़ानदान खे बचाईंदुसि, तुंहिंजे ख़ानदान खे बचाईंदुसि। अलाह जे नबी सिर्फ़ एतिरी ॻाल्हि कई आहे त तो चयो हो त मुंहिंजा मौला, मुंहिंजा प्यारा नबी तुंहिंजो ख़ानदान बचाईंदुसि। मां बचण न बचण लाइ कोन थो चवां, पर ॿुधायां थो त इहो मुंहिंजो पुटु आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए इन्नहू लैस मिन अहलिका इन्नहू अमलुन गैरु सालिह। ओ प्यारा नबी तूं थो चवीं त मुंहिंजो पुटु आहे, पर मां अल्लाह थो चवां तुंहिंजो पुटु न आहे। तुंहिंजो पुटु न आहे। छो त नूह अलैहिस्सलाम जी घरवारी बि काफ़िरानी थी वई। ॾिसो ख़ुदा जी बेनियाज़ी, पुट बि काफ़र, ज़ाल बि काफ़र। लूत अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, लूत अलैहिस्सलाम जी ज़ाल बि काफ़िरानी। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए थो ऐं प्यारा नबी नूह मां तुंहिंजी दुआ क़बूल कई आहे। तो चयो आहे काफ़र ॿोड़ त काफ़र ॿोड़ियां थो, पुटु बि तुंहिंजो काफ़र आहे, तुंहिंजी दुआ क़बूल थी वई आहे। पर तूं थो चवीं मुंहिंजो पुटु आहे, मां थो चवां तुंहिंजो पुटु आहे ई कोन। अबा सच ॿुधाइजां, निकाह त थियो अल्फ जो बे सां, समझो था अलाए न? अल्फ जो निकाह कंहिंसां थियो? बे सां। अल्फा मर्द, बे आ माई, पाण में थियो निकाह, ॿार ॼाओ, ईअं न सही। असां छा चयो यार मुबारक आहे, अल्फ खे पुटु ॼाओ आहे, मिठाई हुन बि विराई, ख़ुशि थियो, सभु कुझु थियो। इहा राज खे बि ख़बर पई, तोखे बि ख़बर पई, मुला निकाह पढ़ण वारे खे बि ख़बर पई, नानाणनि खे ॾाॾाणनि खे फलाणे खे पुटु ॼाओ आहे। पर ॼाणे त रब थो त इहो अल्फ जो आहे या टे टिंडण जो आहे। ॻाल्हाईंदा हलो, ॻाल्हाईंदा हलो ज़ोर सां। अलाह खे त ख़बर आहे त इहो अल्फ मां थियो आहे या से सवाब मां थियो आहे, अल्फ मां थियो आहे या फीते मां थियो आहे, अल्फ मां थियो आहे या वाह वाढे मां थियो आहे। किथां आयो आहे उनखे केरु थो ॼाणे? चओ अल्लाह। ॾाढे ॻाल्हि केरु थो ॼाणे? अबा हे साईं पुटु आहे गेंडल शाह जो, समझो था अलाए न? कंहिंजो पुटु आहे, मिसाल हिकिड़ो थो ॾियां। हाणे ख़बर न आहे त गेंडल जो आहे अलाए कंहिं ओड जो आहे, या कंहिंखे ख़बर अचो अलाह खे। ॾाढे ॻाल्हि आहे। अब कंहिंखे ख़बर आहे या त अलाह खे ख़बर आहे न? अलाह ताला उहा थो ॻाल्हि करे। ओ नबी तूं थो चवीं मुंहिंजो पुटु आहे, पर मां थो चवां इन्नहू लैस मिन अहलिका। ओ मुंहिंजा प्यारा नबी पाक, मां तोखे ॿुधाए थो छॾियां त इहो तुंहिंजे अहल मजो आहे ई कोन को। इन्नहू अमलुन गैरु सालिह, इहो तुंहिंजे तरीक़े ते ई कोन्हे को, तो वारा अमल तरीक़ा छॾे वियो आहे। ऐं मुंहिंजा प्यारा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां रब खे ख़बर आहे त कंहिंजो ॿिज आहे, छो त मां अलाह फ़ैसिलो करे छॾियो आहे। सूरत नून पढ़ी ॾिसजां, अलाह ताला फरमाईंदो आहे उतुल्लिम बाद ज़ालिक ज़नीम। क़ुरान पाक उतुल्लिम बाद ज़ालिक ज़नीम। मां रब करीम जे ज़ात बाबरकात खे ख़बर आहे त जेको नबीअ जो गुस्ताख हूंदो आहे उन जे ॿिज में रोलो हूंदो आहे। छा हूंदो आहे उन जे ॿिज में? रोलो हूंदो आहे। नबी पाक जे ज़माने में हिकिड़ो काफ़र हो जंहिंजो नालो हो वलीद बिन मुगीरा। छा सुनालो साईं? वलीद बिन मुगीरा। ॾाढे ॾाढे जवाब सुनालो वलीद मुगीरे जो पुटु हो। हिकिड़े ॾिहाड़े नबी करीम जे ज़ात बाबरकात खे चयईं माज़ अल्लाह माज़ अल्लाह। नबी करीम खे चई त मुहम्मद मजनून आहे, चरियो आहे।
हुन जे ज़बान मां लफ़्ज़ निकिरी आ, काफ़र हो, दुश्मन हो, नबी करीम ते तुहमत हई त चरियो आ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान पाक जी आयत लाथी, सुभान अल्लाह। ओ प्यारा जिब्रील वञो, मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे हुकुम थो फरमाया त जंहिं शख़्स चयो आहे त मुंहिंजे महबूब खे त चरियो आहे, उन जा ऐब वञी हुनखे ॿुधाए त रब थो चए तूं चुगल आहे। छा ई साईं? तूं चुगल खोर आहे, तूं ठग आहे, तूं बेईमान आहे, तूं वाइदे ख़िलाफ़ आहे, तूं फलाणो आहे, तूं फलाणो आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात हुन जा 9 निशान ॿुधाया। पिछाड़ी में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो उतुल्लिम बाद ज़ालिका ज़नीम। ये 9 ऐब त हिन में आहिनि, पर आख़िरी ॻाल्हि मां ॿुधायां त जेको अल्लाह जे नबीअ जो गुस्ताख़ आहे उन जे ॿिज में रोलो आहे। उन जे ॿिज में रोलो आहे। जवल वलीद बिन मुगीरा खे इन आयत जी ख़बर पई त मुहम्मद करीम मुंहिंजा ऐब ॿुधाया आहिनि। सभु कंहिंखे पंहिंजे अफ़ालनि जी ख़बर आहे न साईं। चई चुगल बि आहियां, कूड़ो भी आहियां, वाइदे ख़िलाफ़ भी आहियां, ठग भी आहियां, धोखेबाज़ भी आहियां। हुन पंहिंजा पंहिंजा प्रकार ॾिठा, सभई सम्झा तई त ॻाल्हियूं त मुंहुं में लभनि थियूं, पर अल्लाह जे नबी चयो आहे उतुल्लिम बाद ज़ालिका ज़नीम। इन जे ॿिज में रोलो आहे त जेकरे मूंखे त ख़बर कान्हे का अम्मा खां वञी पुछां, तलवार खई अथई, माउ जे मथां वञी बीठो आहे, माउ खे थो चवे मुंहिंजी अम्मा मूंखे सच ॿुधाए। चए अल्लाह जे नबी मुंहिंजा 9 निशान सच ॿुधाया आहिनि। उन जी ज़बान कूड़ी कान थींदी आहे, पक हुन जी ॾहीं ॻाल्हि बि सची हूंदी। हाणे मां चुगलो, कूड़ो, ठगो वग़ैरह वग़ैरह सभु निशान मूं में आहिनि, पर अल्लाह जे नबी क़ुरान पढ़ी ॿुधायो आहे त अल्लाह थो चवे त नबीअ जो गुस्ताख़ बेअदब जेको हूंदो आहे सो उन जे ॿिज में रोलो हूंदो आहे। त जेकॾहिं तूं सच ॿुधाए त मां पुटु कजो आहियां। माउ खे वधीक ख़बर, माउ चयो त गुनाह माफ़ थिए त ॾसियाए। सम्झो था अलाए न? जेकॾहिं गुनाह माफ़ करे जिया दान हुजे त ॾसियाए। जिया दान सम्झो था? मार जान क़त्ल न कजां, ॻाल्हि ॿुधायां थी। चई ॿुधाए। चई बराबरि मां ज़ालत वलीद मुगीरे जी आहियां, तुंहिंजे पीउ जो नालो मुगीरो हो, निकाह उन जे में हुयसि, पर तुंहिंजो पीउ नामर्द हो। तुंहिंजे पीउ में जवानी हुई कान का, तुंहिंजो पीउ दौलतमंद हो, ॾोकड़नि वारो हो। पोइ मूंखे दिलि में ख़्यालु पैदा थियो त मुंहिंजो मुड़ुसु ईअं बेमर्द आहे, औलाद मूंखे थींदी कान का, हिन मिल्कियत जो मालिक केरु थींदो? ॾोकड़ मूं वारा, धण मूं वारा, ॿकरियूं मूं वारियूं, जायूं बाग़ खूह काॾे वेंदा। पोइ ॿियो कुझु बि मूंखे वाह वसीलो कोन नज़र आयो। मुंहिंजो गुनाह आहे, मुंहिंजो नौकर हो बकरार, बकरार उन बकरार खां मूं कारो मुंहुं करायो आहे, जंहिं मां तूं ॼाओ आहे मुहम्मद सचो आहे। अब आहे मां किसो कोन खयो आहे, कहाणी कान खई आहे, मुजादा न कहे तफ़सीर जी ॻाल्हि आहे, न कहे मुजादा हदीस जी ॻाल्हि आहे। हे अल्लाह वहदहू वाहिद रब करीम जे क़ुरान जी ॻाल्हि आहे। सुभान अल्लाह। सूरत नून खोले ॾिसो, नून वल कलम वमा यस्तरून। इन में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वज़ाहत सां फरमाए थो पियो। अल्लाह जे ज़ात बाबरकात जे क़ुरान ॿुधाए छॾियो आहे त महबूब मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त प्यारा नबी जेको नबीअ जो गुस्ताख़ आहे, नबीअ जो बेअदब आहे, नबीअ मां ऐब कढंदो आहे, चवंदो आहे त नबीअ जी दुआ क़बूल कान थी, चवंदो आहे त नबीअ खे ख़ुदा रद्द करे छॾियो, चवंदो आहे त नबीअ जी ख़ुदा ॿुधी कान का। मां रब थो चवां इहो हराम जो ॿिज आहे, हलाल जो आहे ई कोन। भली शनाख्ती कार्ड ठारायो वटे फलाणो पुटु फलाणे जो, भली सर्टिफिकेट ठारायो वटे फलाणो पुटु फलाणे जो। इहो दुनिया जे कानून में ईअं थी सघे थो, लेकिन मां अल्लाह जे कानून में ईअं आहे ई कोन। सलात पर त ॻाल्हि पूरी कयो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी सलात बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना
व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि। रब करीम जी ज़ात बाबरकात हज़रत नूह अलैहिस्सलाम खे छा फरमायो, इन्नहु लैसा मिन अहलिका। ओ प्यारा नूह नबी, तू तो चवी त मुंहिंजो बच्चो आ, मुंहिंजो पुट आ, मुंहिंजे खानदान मां आ, पर मां रब तो फरमाया लैसा मिन अहलिका, तुंहिंजे खानदान मां आहे ई कोन को। अल्लाह सचो या मुला? अल्लाह सही सचो। ॾाढे ॻाल्हि आहे, अल्लाह सही सचो आहे। केरु सचो आहे? अल्लाह सही। रब तो चे लैसा मिन अहलिका, रब खे अहल बचाइणो हो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे नबीअ जे मथां तोहमत न हण। रब जे नबीअ दुआ घुरी आहे त काफ़र बर्बाद थियनि। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात काफ़रनि खे बर्बाद कयो आहे। उन में पुट आहे, पुट बि बर्बाद थी वियो आहे। इन मां साबित आहे क़ुरान पाक मां त अल्लाह जे नबीअ जी दुआ क़बूल थी। अल्लाह ताला जे नबीअ जी दुआ क़बूल थी। रब जॾहिं वाइदो कंदो आहे त रुब अशअस व अग़बर लौ अक़सम अलल्लाह, पानो ख़ुदा जो वली हुजे, मुंहिंजे दरगाह में दुआ घुरंदो आहे, मां उहा क़बूल कंदो हा। रब वाइदो करे त वलीअ जी दुआ कंदो, क़बूल कंदो आहियां, ऐं मुल्ला चवे त ख़ुदा नबीअ जी दुआ क़बूल कान फरमाई। मुंहिंजा प्यारा दोस्त, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजनि प्यारनि जी दुआ क़बूल फरमाईंदो आहे। सुभान अल्लाह। बेशक। ऐं इहो बि यादि रखिजो त ख़ुदा ते लाज़िम न आहे, ख़ुदा ते ॾाढे ॾाढे जो ख़ुदा ते ज़रूरी न आहे, इहो अल्लाह जो फज़ल आहे। इहो छा आहे? अल्लाह जो फज़ल आहे। ज़ालिक फ़ज़लुल्लाह युतीहि मन यशा वल्लाहु ज़ुल फ़ज़लिल अज़ीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक क़ुरान में फरमायो आहे, ये मां अल्लाह जूं अताऊं आहिनि, मां रब करीम जे ज़ात बाबरकात जूं महिरबानियूं आहिनि, जंहिंखे वणे तंहिंखे मां ॾींदो आहियां। मां अल्लाह पाक वॾी महिरबानी वारो आहियां। हाणे अल्लाह ताला उन्हनि वलियनि जे लाइ फरमाए थो, अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। खबरदार खबरदार, जेके अल्लाह जा दोस्त आहिनि तन के को खौफ न आहे, न दुनिया जो खौफ आहे न आख़िरत जो खौफ आहे। इन जे करे जो हुननि बाननि सां अल्लाह जे ज़ात दोस्ती रखी आहे, जंहिंखे रब करीम पंहिंजो दोस्त बणाईंदो आहे, तंहिंखे दुनिया में आख़िरत में दीन में बेखौफ बणाए छॾींदो आहे। इहो नबियनि जो शान आहे, है ना? इहो नबियनि जो शान आहे। फलाणे जी दुआ क़बूल कान थी, फलाणे खे ख़बर कान पई, फलाणे खे पतो कोन पियो, फलाणे खे ख़बर कान पई, फलाणो हीअं थी। 24 कलाक या ॻाल्हि, ॿियो को वाइज़ ई कोन्हे, ॿी का तक़रीर ई कान्हे। फलाणे नबीअ खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात चयो। हज़रत उज़ैर जो किसो, सलात पढ़ तर्ज़ कया, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हज़रत उज़ैर अला नबियना अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जो कुरान पाक में ज़िक्र आहे, औ कल्लज़ी मर्र अला क़रियतिन व हिय ख़ावियतुन अला उरूशिहा। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कुरान में फरमायो आहे, अल्लाह जो नबी हिकिड़े ॻोठ वटां अची लंघियो आहे। उहो ॻोठ डठो पियो आहे, किरियो पियो आहे, छतूं डठियूं पियूं आहिनि, भितियूं किरियूं पियूं आहिनि। ख़ुदा जो नबी जॾहिं उतां लंघियो आहे, अची गॾह जे मथां सुवार आहे। अल्लाह जो नबी बीही ॾिसी थो चए, वाह मौला, सुभान अल्लाह। छा थो चवे? वाह मौला। रब करीम जी ज़ात खे ताक़त आहे या न आहे? बेशक। साईं तूं सुभान, तोखे चारो न है चवणो, वसंदा शहर वैरान करी के वसाई वाहणा। कंहिंखे ॿिए न बख़्शी बकरीअ जी, कंहिंखे धणी जे तूं धणा, कंहिंखे पाली सुख पालकिन में, कंहिंखां पीहा ई पाहणा। हाणे तेलाहूं ताहणा था ॾकन लिंग लतीफ़ जा। आबाद करण वारो केरु? चो अल्लाह। बर्बाद करण वारो केरु? अल्लाह। अल्लाह जो नबी फरमाए थो, मुंहिंजा मौला हे मुआ कीअं जीआरींदे, ॻोठ वारा कीअं जीआरींदे, ॻोठ सॼो सारो ख़तम थी वियो आहे, कीअं हुनखे उथारींदे। ख़्यालु थियुसि, तव्हांखे अक़ीदो आहे त मारण जीआरण वारो केरु? अल्लाह। इन मुल्ला ठिकर खे अक़ीदो आहे त मारण जीआरण वारो केरु? चओ, नबीअ खे अक़ीदो कोन हो? नबी खे शक हो छा? नबी जे लाइ शक थो ॾेखारे त नबी पियो चए त कीअं उथारींदे मौला, मूंखे त ख़बर ई कान थी पए कीअं उथारींदे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे नबीअ खे ख़ुदा ताला फरमाए थो, नबी हिकिड़ो अक़ीदो हूंदो आहे, दिलि जी ॻाल्हि हूंदी आहे,
ॿियो अहिड़ो कमु हूंदो आहे जो अक़ीदे सां गॾु अखियुनि सां करे ॾेखारींदो हा त वधीक पक थिए। नबी जो अक़ीदो हुयो त जीआरण वारो बि अल्लाह त मारण वारो बि अल्लाह, पर चवे पियो त मौला मुंहिंजो अक़ीदो त आहे पर करे ॾेखार त पक थिए। अल्लाह जे नबी उज़ैर अलैहिस्सलाम खे उन ॻोठ जे अंदर ई अंदर मथे में सूर पियो आहे। अल्लाह जो नबी हिकिड़ो वणु घाटो ॾिसी उन जे हेठां पंहिंजो बिस्तरो विछाए सुम्ही पियो आहे। ख़ुदा जे नबीअ सां गॾु हुआ, उन गॾ खे ॿधाई, उन अल्लाह जे नबीअ सां गॾु अंगूर हन, अंगूर पंहिंजे सिरांधीअ खां रखियाई। सिरको पाणीअ जहिड़ो थींदो आहे उहो शहर मां वठियो पियो अचे, उहो बि पाण सां रखियाई, सिरको बि रखियाई, अंगूर बि रखियाई, गॾ बि ॿधाई, पाण वराए सुम्ही पियो पहुती। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मलकुल मौत खे फरमायो, ओ प्यारा हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम वञ वञी मुंहिंजे नबीअ जो साहु कढ। हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम जो ख़ुदा जे हुक्म सां साहु निकिरी वियो। 100 साल गुज़री विया। सुभान अल्लाह। घणो अरसो थियो साईं? 100 साल। ॾाढे ॻाल्हि आहे, घणो अरसो? 100 साल। खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाता औ कल्लदी मर्र अला करियतिन वहिय खावियतुन अला उरूशहा। ओ अल्लाह जो नबी जेको ॻोठ वटां लॻियो आहे, जंहिं जाइ ते ॻोठ सॼो किरियो पियो आहे, अल्लाह खे चई कीअं जीआरींदे। रब करीम हुन खे 100 साल मारियो। जंहिं महिल 100 साल पूरो थियो आहे त वरी अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात हज़रत जिब्रील खे चयो त मुंहिंजे नबीअ खे वञी उथार। सुभान अल्लाह। अल्लाह जे अमर सां नबी उथियो। जंहिं महिल ख़ुदा जो नबी उथियो त महिल अल्लाह पाक जो मलाक सगोरो हुन खां पुछे थो कम लबिस्त, कम लबिस्त। ऐं अल्लाह जा नबी हिते केतिरो सुतो आहे, केतिरो तरसियो आहे, केतिरो टिकियो आहे। हाणे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात हुन जे दिमाग़ में इहा ॻाल्हि कढी छॾी आहे। इल्म ॾियण वारो बि अल्लाह, इल्म न ॾियण वारो बि अल्लाह। अल्लाह पाक खे आज़माए हुन खे ॾेखारणो हो। अल्लाह जो नबी उथी वेठो आहे। जंहिं महिल सुतो हो त जहिड़ो हो, जंहिं महिल हाणे उथियो आहे त जहिड़ो आहे। हुनखे निंड में मौत अची वियो, विच जी ख़बर कान्हे का। अल्लाह जो नबी मथे निहारे चवे थो लबिस्तु यौमन औ बाद यौमिन। ॾींहुं रहियो आहियां या अधु ॾिहाड़ो रहियो आहियां। हिते हिते सिज हो त सुतो हुउसि, हाणे हिते सिज थी वियो आहे, अधु ॾिहाड़ो खनि टिकियो हूंदुसि। ख़ुदा जो नबी थो फरमाए, अल्लाह जो मलाक थो फरमाए क़ाल बल लबिस्त मिअत आमिन। ओ अल्लाह जा नबी तूं 100 साल हिन जाइ ते रहियो आहे। घणा साल? 100 साल। बल लबिस्त मिअत आमिन। खुदा जा नबी 100 साल हितड़े रहियो आहे, 100 साल। पर हाणे मां रब थो चवां फंजुर इला तामिक व शराबिक लम यतसन्नह। ओ प्यारा नबी तू त नबी आ, तोखे 100 साल कुछ कोन थियो आ। न को तुंहिंजा हॾा गरिया, न को तुंहिंजा कपड़ा गरिया, न को तुंहिंजी जान गरी वई। तू त नबी आ, नबीअ जो शान त वॾो आ। पर फंजुर इला तामिक व शराबिक लम यतसन्नह। पंहिंजे सेरांधीअ में अंगूर रखिया हुयई, तो पाण सां सिरको रखियो हो, उहो निहार, उनखे बि मां अल्लाह ख़राब कोन कयो। सुभान अल्लाह। अंगूर सावा पिया आहिनि, सिरको प्याले में 100 साल ताईं ओड़े जोड़ो पियो। हिन मुला खे तूं उहो 4 पहर कोठीअ में वाड़, ये ॻोठ में धप न करे त मूंखे चइजां। ओ मुंहिंजा भाउ मुसलमान, जंहिं महिल ख़ुदा तबारक व तआला जी ज़ात फरमाए त तूं 100 साल रहियो आहे ऐं तोखे ख़्यालु थियो हो त कीअं मुआ जीआरींदे, मां रुॻो इहो तोखे करे थो ॾेखारियां। छो त अक़ीदो त तुंहिंजो आहे, एतिक़ाद त नबीअ खे हुयो। जेको चवे त नबीअ जो एतिक़ाद न हो सो काफ़िर आहे। ख़ुदा जे नबीअ जो अक़ीदो हुयो, पर अल्लाह ताला फरमाए थो तोखे करे थो ॾेखारियां। हाणे प्यारा नबी, अंगूर सलामत, तुंहिंजो सिरको सलामत, तुंहिंजो जिस्म सलामत, पर तुंहिंजो गॾु आहे कोन। तुआरो गॾु हो ॿधो ई न हिते चे काथे आहे, आहे कोन। पोइ हाणे मौला छा कयां? अल्लाह ताला फरमाए थो गॾ खे सॾु कर। छा कर? गॾ खे सॾु कर। गॾ खे कीअं सॾु कबो आहे सभु कंहिंखे ख़बर आहे। अल्लाह जे नबी जीअं गॾ खे सॾु कबो तीअं सॾु कयईं।
मुझा प्यारा दोस्त तफ़सीर लिखनि था, किताब लिखनि था, हदीसूं लिखनि थियूं पियूं। अल्लाह जो नबी सॾींदो वियो, काथऊं का हॾी उॾाणी आहे, काथऊं को वार उॾाणो आहे, काथऊं को चमड़े जो टुकड़ो उॾाणो आहे। जे वाचूड़ो थींदो आहे इहे समूरे जा समूरा पाण में गॾु थी विया। हिकिड़े सेकंड में गॾु सॼो सलामत थी करे कन छंडे बीही रहियो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, मुंहिंजा प्यारा नबी तोखे 100 साल अॻु में ख़्यालु थियो हो त कीअं मुआ जीआरींदो आहे, मां ईअं जीआरींदो आहियां। अल्लाह जे नबी फरमा त मौला हाओ मुंहिंजो अक़ीदो आहे। हाणे अल्लाह पाक नबीअ जे अक़ीदे खे हिकिड़ो हूंदो आहे इल्मुल यकीन, ॿियो हूंदो आहे हक़ुल यकीन। ख़ुदा ताला इल्मुल यकीन खां पोइ हक़ुल यकीन करे पियो ॾेखारे। ऐं मुला छा थो चवे त नबीअ खे ख़बर ई कान हुई, ग़ैब जो पतो ई कोन होसि। नबीअ खे ग़ैब हुजे हा त चवे हा त मां 100 साल जहिड़ो रहियो हिते मोह पियो होसि, पर चवे पियो त मां ॾींहुं पार सुतो हा। ॾिठो आहे साबित थियो त नबीअ खे ग़ैब जी ख़बर कान्हे। अड़े चंड्रा काॾे मुंहुं मरियम जो, काॾे टंडरो अलाह यार, काॾां जी ॻाल्हि काॾे पियो करी। अल्लाह चवे त मां पंहिंजी कुदरत पियो ॾेखारां, हीउ चवे त नबी खे ख़बर ई कान्हे का। मूंखे ॿुधा त नबी जी तौहीन आहे या न आहे? अल्लाह जे नबीअ जी बेदबी आहे या न आहे? ख़ुदा जे नबीअ जी तौहीन त नबी खे का ख़बर ई कान हुई त मां केतिरो सुतो आहियां। किथे आहे त ख़ुदा जे नबी खे ख़बर कान हुई? हे त अल्लाह इंतज़ाम अहिड़ो कयो, बंदोबस्त अहिड़ो कयो जो ख़ुदा जे नबीअ खे ख़ुदा ॾेखारे पियो त तुंहिंजो अक़ीदो दिलि जो त आहे पर तोखे अखियुनि सां बि मां रब ॾेखारियां। सलात बुलंद आवाज़ सां, सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना नबियना व मौलाना मुहम्मद वालिही वबारिक वसल्लम। हाणे 100 साल खां पोइ हज़रत अल्लाह जो प्यारो नबी उज़ैर अलैहिस्सलाम घोड़े गधा ते चढ़ियो आहे। ॻोठ जो पहुतो त 100 साल में ॻोठ जो नक्शो ई तब्दील। 30 साल थिया आहिनि मूंखे शाहपुर में, त जेका 30 साल अॻु में शाहपुर हुई सा हाणे न आहे। अॻे हिते का शइ कान हुई, मस्जिद ठहियली, रुगो दुकान ठहियल आहे, सॼो मुल्क ख़ाली हो। हाणे बस स्टॉप बि टपी वियो आहे शहर, हा हो या न? हिन पासे हाई स्कूल ॾे का शइ कान हुई, हाई स्कूल ठहियल हो, हाणे सॼो शहर ठही वियो आहे। त शहर 30 साल में वधे थो, 100 साल में वधंदो या न? हज़रत नूह अलैहिस्सलाम, हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम जे ज़माने में जेके नौजवान हा से पोढ़ा थी विया, जेके पोढ़ा हा से मरी विया। उज़ैर अलैहिस्सलाम जो पहुतो, माण्हू चवंदा तूं केरु? चई मां उज़ैर नबी आहियां। अड़े चरियो 100 साल थिया हुनखे अलाए काॾे वियो, न का ख़बर त जहिड़ो या मोह हाणे हे थो उज़ैर सॾाए। ॾाढ़ी बि माशाअल्लाह कारी लॻी पई आहे। हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम फरमाइनि था मां अल्लाह जो नबी आहियां, उज़ैर आहियां, मुंहिंजे ख़ानदान मां को माण्हू आहे। चऊं ॿियो त को कोन्हे को, तुंहिंजे ख़ानदान मां तुंहिंजे वफ़ात जे टाइम ते जॾहिं तूं ग़ाइब थी वियो हुए, बशर्ते तूं हुजे, तुंहिंजी 20 सालनि जी नौजवान न्याणी हुई, हाणे उनखे 120 साल थी विया आहिनि, पोढ़ी थी वई आहे, अखियुनि खां नाबीन थी वई आहे। हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम फरमाए थो मुंहिंजी न्याणी मूंखे सुञाणंदी। जे ॻाल्हि कयोसि वञी, माण्हू विया, ओ उज़ैर नबीअ जी न्याणी चे जीउ, चे हिकिड़ो शख़्स आहे नौजवान आहे, चवे थो त मां उज़ैर नबी आहियां, जेकॾहिं तूं हुनजी धीउ आहे त पंहिंजे पीउ खे सुञाण। जे मुंहिंजे बाबे खे वठी अचो, जेकॾहिं मुंहिंजो बाबो हूंदो त मां हिकिड़ा 2-3 सुवाल थी कयां, क़बूल थींदा। पोइ मुंहिंजो बाबो आहे, पहिरों सुवाल इहो आहे त उज़ैर नबीअ जी निशानी आहे जो जेका दुआ घुरंदो हो सा क़बूल थींदी। पारी दुआ घुरे त मां पोढ़ी आहियां, अखियुनि खां नाबीन थी वई आहियां, नज़र कान थी पवे पई। मुंहिंजो बाबो अल्लाह जे दरगाह में जेकॾहिं सचो नबी आहे त दुआ घुरे रब पाक मूंखे जवान बि बणाए, उन खां बाद में रब मूंखे अखियूं बि अता फरमाए। ॿियो मुंहिंजो सुवाल इहो आहे त मुंहिंजे बाबे उज़ैर अलैहिस्सलाम खे तौरेत यादि हो, अल्लाह जे नबीअ खां सवा तौरेत कंहिंखे यादि कोन हूंदो आहे। जेकॾहिं अल्लाह जो नबी उज़ैर अलैहिस्सलाम अल्लाह जो सचो नबी आहे त तौरेत मूंखे यादि ॿुधाए। वो तो सच्चो नबी हो ना बा। अल्लाह जो नबी दर ते वेठो आ, माई पर्दे में आ, अञा हिजाब कान थी लाहे, अता धारियो न हुजे। खुदा जे नबी हथड़ा कया, ओ मुंहिंजा मौला जेकॾहिं तो सच्चो रब आ, मूंखे तो 100 साल मारे वरी जीआरियो आ ऐं साॻो मां उज़ैर नबी आहियां, त मुंहिंजी दुआ क़बूल कर, मुंहिंजे पोढ़ीअ धीअ खे जवान बणाए। अल्लाह जो नबी हथड़ा खणंदो वियो, उहा जेका 120 साल जी पोढ़ी औरत आ, अखियुनि खां अंधी थी वई आ, सा अखियुनि खां सॼी बि थी वई आ, जवान बि बणिजी वई आ। माईअ खे पक थी वई,
पर अञा ॿियो शर्त हो चई हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम तौरेत पढ़े। अल्लाह जे नबी शुरूआत कई आहे तौरेत जे तिलावत जी, पढ़णु शुरू कई। हिकिड़ो पारो पढ़ी, ॿियो पारो पढ़ी, टियों पारो पढ़ी। जंहिंमहिल अध में आयो आहे तंहिंमहिल न्याणीअ खां सबत कोन थियो, सब्र कोन थियो। परदे खां ॿाहिरि निकिरी बाबा बाबा करे जे पंहिंजे बीउ खे भाकुर दो अथई, ओ मुंहिंजा बाबा तूं अल्लाह सचो आहे, तूं अल्लाह जो सचो नबी आहे। अबा नबीअ जी दुआ क़बूल थी रद थी। ऐं मुला छा थो चवे त ख़ुदा ताला नबीअ खे ग़ैब जी ख़बर कान हुई, ख़ुदा नबीअ जी दुआ क़बूल कोन थो करे। जॾहिं पहिरें दर्जे वारे जी नबीअ जी क़बूल कान थी, ॿियो सिद्दीक़, टियों शहीद, चौथो वली, चौथे वलीअ जी चौथे दर्जे वारे जी कीअं क़बूल थी। पीरान पीर ते कावड़ त पीरान पीर कीअं मुआ जियारिया। पीरान पीर जी दुआ क़बूल ई कान्हे, मुआ ई कोन जियारियईं। नबीअ जी दुआ ख़ुदा क़बूल नथो करे त पीरान पीर जी कीअं थो क़बूल करे। ओ मुंहिंजा अदायो कूड़ थो वणे, ख़ुदा नबीअ जी दुआ क़बूल फरमाईंदो आहे। ऐं मां तव्हांखे साबित थो करे ॾियां त अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालो हुजे, प्यारनि वलियनि जे दुआ सां मुआजिरा थींदा आहिनि। क़ुरान पाक मां, हदीस पाक मां, तफ़सीरनि मंझां। पर मज़े जी ॻाल्हि आहे इन ख़ुदि मुल्लनि जे किताबनि मंझां ए जेके इनकार था कनि पिया नबियनि जे करामात, कमालात, मौजज़ात वग़ैरह जो, उन्हनि जा जेके वॾा मौलवी गुज़री चुका आहिनि, उन्हनि पंहिंजनि किताबनि में ख़ुदि लिखियो आहे त अब्दुल कादिर जीलानी के ई मुआजिरा करे। टाइम छो त पूरो आहे। ये महीनो हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जे यारी शरीफ जो महीनो आहे। औलिया अल्लाह जे करामात कमालात जो बयान थींदो। हज़रत अब्दुल कादिर जीलानी जी सवाने हयात उन जूं करामतूं बयान थींदियूं। हाणे टाइम पूरो थियो, अॼोके जुमे ते वरी ईंदड़ जुमे ते इंशाअल्लाह ताला हयाती हूंदी त तफ़सील सां तव्हांखे ॿुधाईंदुसि। इंशाअल्लाह तबारक व तआला तव्हांजो असांजो ईमान ताज़ो थी वेंदो। हिते किसो जेको साजी साहब फरमाइश थो करे सो टाइम कोन्हे, इंशाअल्लाह वरी ईंदड़ जुमे ते इहो बि तव्हांखे वाक़ियो ॿुधाईंदुसि त कीअं थो अल्लाह ताला पंहिंजे नबियनि जी दुआ क़बूल फरमाए। ख़ुदा ताला तव्हांजा असांजा बेड़ा पार फरमाए। शर ख़ुदा जी ज़ात असांखे नबी ऐं वलियनि जे गुस्ताखनि खां बचाए। आमीन। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जय सुन्नत सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाहुम्मा अंतस्सलाम व मिनकस्सलाम व इलैका यर्जिउस्सलाम। हय्यना रब्बना बिस्सलाम वादखिलना दारस्सलाम। तबारकत रब्बना व तआलैत या ज़ल जलाल वल इकराम। समिअना व अताना गुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। क़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व सल्लम। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहुम्मा आमीन। या अल्लाह सभिनी सवालनि जा सवाल पूरा फरमा। या अल्लाह परेशान हालनि जूं परेशानियूं दूर फरमा। मौला पाक मरीज़नि खे शफ़ाऊं अता फरमा। कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा। आसमान ज़मीन जी मुसीबतुनि खां मौला पनाह नसीब फरमा। सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। ला इलाहा इल्लल्लाह। आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। रब्बना अत्मिम लना नूरना वग़फ़िर लना इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना बअद इज़ हदैतना व हब लना मिन लदुनका रहमतन इन्नका अंतल वहाब। रब्बना इन्नका जामिउन नास लियौमिन ला रैब फ़ीहि इन्नल्लाहा ला युख़्लिफ़ुल मियाद। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। या इलाही रहम फरमा।